अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मां के भलीकार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी हिकु भेरो ॿीहर ईरान जे दौरे ते रवानो। मोहसिन नक़वी तेहरान में ईरान जे आला अख़्तियारुनि सां मुलाक़ातूं कंदो। ईरानी ख़बरू इदारे मूजिब मोहसिन नक़वी ईरानी क़यादत खे अमेरिका सां मफ़ाहमती यादाश्त ते मुबारकबाद ॾींदो। मुआहिदे जे ॿिए मरहले बाबति ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पेट्रोल 74 रुपया 28 पैसा ऐं डीज़ल 67 रुपया 31 पैसा फ़ी लीटर सस्तो करण जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल जी नई क़ीमत 373 रुपयनि मां घटिजी 299 रुपया 50 पैसा थी वई। डीज़ल जी क़ीमत 378 रुपयनि मां घटिजी 311 रुपया 47 पैसा फ़ी लीटर मुक़रर कई वई। गासलेट 48 रुपया 39 पैसा फ़ी लीटर सस्तो, नओं अघु 233 रुपया 90 पैसा फ़ी लीटर मुक़रर। नाणे वारी वज़ारत पेट्रोल ऐं डीज़ल जी नई क़ीमतुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। ईरान ऐं अमेरिका विच में मुलतवी थियल ॻाल्हियुनि खे ॿीहर ट्रैक ते आणण जूं कोशिशूं। अमरीकी ख़ासि नुमाइंदो स्टीव विटकोफ ऐं ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची स्विट्ज़रलैंड रवाना थी विया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो नाठी जैरेड किशनर अॻु ई स्विट्ज़रलैंड में मौजूद। इसराइल ऐं हिज़्बुल्लाह विच में जंगबंदीअ ते इत्तफ़ाक़ थी वियो। जंगबंदीअ जे बावजूदि इसराइल जा ॾखण लबनान मथां फ़िज़ाई हमला। अॼु सुबुह लबनान जे शहर अरब सलीम मथां इसराइली हमले में 5 ॼणा शहीद, केतिराई ज़ख़्मी। परॾेही ख़बरू इदारे मूजिब इसराइल पारां जहाज़नि ऐं ड्रोन ज़रिए रिहाइशी इमारतुनि खे नुक़सान पहुचायो वियो। नब्तिया शहर वेझो आबादीअ खे तोपुनि सां बि निशानो बणायो वियो। अमेरिका ऐं कतर जी कोशिशुनि सां धुरियुनि में जंगबंदी थी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त असां जूं सनअतूं रवां दवां आहिनि। करंट अकाउंट खसारो सरप्लस आहे। IT एक्सपोर्ट में 20% इज़ाफ़ो थियो आहे। ज़राअत करंगे जी हॾी आहे। बिना व्याज जे कर्ज़ सां 7.5 लख आबादकारनि खे फ़ाइदो पहुचंदो। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त वज़ीर आज़म गुज़िरियल ॾींहुं तेल जी क़ीमतुनि में घटिताईअ जो ऐलान कयो आहे। शहबाज शरीफ गुज़िरियल बजट में जेको रुख़ वाज़िह कयो वियो उन सां माशी इस्तेहकाम आयो आहे। कंदकोट वेझो तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर, 2 नौजवान फ़ौत। हैबत रोड ते हादसो, राशिद चाचड़ ऐं ग़ुलाम मुर्तज़ा भंगवार मौक़े ते ई दम ॾिनो। फ़ौती नौजवाननि जा लाश ज़रूरी कार्रवाईअ बाबति वारसनि हवाले। घरनि में कोहराम बर्पा। घोटकीअ वेझो शहर बिरादरी जे 2 धुरियुनि में ज़मीन जी मालिकियत झेड़ो, 1 ॼणो मारिजी वियो। आंदल संदराणी थाणे जे हथ ॻोठ नूर मोहम्मद शर जे धुरियुनि में झेड़ो थी पियो। हिक ॿिए मथां फायरिंग, गोलियूं लॻण करे राशिद शर मौक़े ते ई मारिजी वियो। वाक़िए बाद धुरियुनि में छिकताण तेज़।